अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अमालिना व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अमालिना ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليمًا كثيرًا كثيرًا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم وأولو الأرحام بعضهم أولى ببعض في كتاب الله من المؤمنين والمهاجرين إلا أن تفعلوا إلى أوليائكم معروفا كان ذلك في الكتاب مسطورا ये सूरतुल अहज़ाब जी हिकिड़ी आयत मूं तिलावत कई है जंहिंजो तर्जुमो ही है त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिनन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजी जान खां बि वधीक लगाव आहे, ताल्लुक़ आहे। व अज़वाजुहु उम्महातुहुम ऐं नबीअ जूं घर वारियूं उहे मोमिननि जूं माऊं आहिनि। व उलुल अरहाम बअदुहुम औला बिबअदिन फ़ी किताबिल्लाह ऐं रिश्तेदार उहे पाण में हिक ॿिए सां अल्लाह जे किताब जे लिहाज़ सां हिक ॿिए जे वधीक वेझो आहिनि बमुक़ाबिला ॿियनि मोमिननि जे ऐं हिजरत करण वारनि जे। मगर इहो त तव्हां पंहिंजे दोस्तनि सां का भलाई करियो ऐं इहो आहे किताब में लिखियलु। इहो हिकिड़ो मुख़्तसर तर्जुमो आहे। पहिरीं त इन में मज़मून आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ईमान वारनि खे पंहिंजे जाननि खां बि वधीक प्यारा आहिनि, पंहिंजे जाननि खां बि वधीक उन्हनि सां ताल्लुक़ आहे ईमान वारनि जो। छो त मोमिन जेको आहे, ईमान वारो जेको आहे, उहो जेकॾहिं पंहिंजे अंदरि गौर कंदो त उनखे यानी नबूअत जे सिज जी हिकिड़ी किरण पंहिंजे अंदरि नज़र ईंदी। छो त मोमिन जो जेको ईमान आहे ऐं उन ईमान जो जेको वजूद आहे उहो ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बरकत सां आहे। त मोमिन खे पंहिंजी जान खां बि वधीक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ हुअणु घुरिजे या थिए थो। कामिल ईमान वारो जेको आहे, जीअं हिकिड़ी हदीस पाक में अचे थो जंहिंमें पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिन अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमाइन
औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम, जंहिंमें पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां मां को बि मोमिन नथो थी सघे जेसि ताईं आउं उनखे पंहिंजी जान, पंहिंजे माल, पंहिंजे औलाद खां, पंहिंजे माउ पीउ खां सभिनी खां वधीक जेको आहे सो महबूब न थी वञा। जेसि ताईं आउं सभिनी खां वधीक महबूब नथो थियां ओसि ताईं तव्हां मां को बि मोमिन कोन थो थी सघे। उलमा फरमायो त हिते ईमान मां मुराद कामिल ईमान। कामिल ईमान तॾहिं हासिल थींदो जॾहिं इंसान खे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत सभिनी महबतुनि जे मथां ग़ालिब थी वञे। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो व अज़वाजुहु उम्महातुहुम, ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके घर वारियूं आहिनि उहे मोमिननि जूं माऊं आहिनि। यानी जीअं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सो रूहानी पीउ आहिनि, सभिनी ईमान वारनि जा रूहानी अब्बा आहिनि, रूहानी पीउ आहिनि, ईअं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके घर वारियूं आहिनि उहे सभिनी ईमान वारनि जूं रूहानी मावरूं आहिनि। यानी हक़ीक़ी मावरूं त कोन आहिनि, हक़ीक़ी मावरूं त उहे आहिनि जिन उन्हनि खे ॼणियो आहे। नसबी मावरूं उहे आहिनि जिन उन्हनि खे ॼणियो आहे। पर अल्लाह ताला फरमाए पियो त रूहानी मावरूं जेके आहिनि उहे सभिनी ईमान वारनि जूं, सभिनी मुसलमाननि जूं रूहानी मावरूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं आहिनि। अॻियां असल में जेको मज़मून आहे उन जो शान नुज़ूल आहे हिकिड़ो, जो शान नुज़ूल इहो आहे त जॾहिं मुहाजिरनि हिजरत कई, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियुनि अल्लाह ताला जे हुक्म सां मक्कतुल मुकरमा मां हिजरत करे मदीना मुनव्वरा ज़ादहुमुल्लाह शरफ़ा जे तरफ़ अची विया। हाणे जेके मुहाजिर आया हुआ उहे पंहिंजो सभु कुझु छॾे आया, अल्लाह तल्लाह सभु कुझु छॾे ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जहिड़ो क़ुर्बान करे अल्लाह जे इस्लाम जे लाइ सभु कुझु छॾे करे आया। उन्हनि वटि कुझु कोन हो। जिन वटि आया अंसार, मदीने जा जेके माण्हू हुआ अंसार उन्हनि खे चइबो, उहे मालदार हुआ, उहे जेको सो बाग़नि वारा हुआ, ज़मीनुनि वारा हुआ। पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि ॿिन्ही जो हिकिड़ो मुआहिदो करायो पाण में, जंहिंखे मुआख़ात चइजे थो। मुआख़ात अख़ मां आहे, अख़ चइबो आहे भाउ खे, भाईचारो करायो। माना हिकिड़े मुहाजिर खे ऐं हिकिड़े अंसारी खे ॿिन्ही खे मिलाए उन्हनि चयो त अंसारी खे पाण फरमाए हीउ हाणे तुंहिंजो भाउ थी, तव्हां हिक ॿिए में भाउ रहियो। ऐं पोइ अंसार त एतिरो वॾो जज़्बो ॾेखारियो उन्हनि जो, ठीकु आहे साईं असां हर शइ में जेको न हिननि खे शरीक था करियूं, हर शइ में शरीक था करियूं। एतिरे क़दुरु जो जेकॾहिं असांजी ज़मीन आहे त अधु ज़मीन जो हिन जो, अधु मुंहिंजो। जेकॾहिं घरु आहे अधु घर जो हिसो हीउ खणे, अधु में आउं रहंदुसि। हर शइ मूं वटि जेको बि माल आहे, जेको सोन आहे, जेका चांदी आहे, जेको माल आहे उहो अधु मुंहिंजो, अधु हिन जो। न सिर्फ़ु माल में, इन्हनि शयुनि में, बल्कि घर वारे में बि। जेकॾहिं हुन जूं ॿ घर वारियूं आहिनि त मसलन जेकॾहिं मिसाल जे तौर ते हीउ चाहे घर वारी सां शादी करणु त आउं हुनखे तलाक ॾियां, उहो इद्दत गुज़ारे करे हिन सां निकाह करे। एॾी वॾी क़ुर्बानी इन्हनि ॾिनी जो इन जो मिसाल तारीख़ में कोन थो मिले। बहरहाल उन वक़्त में इहो हुकुम हो त हीउ पाण में जेको भाउर थी विया आहिनि उहे अहिड़ा भाउर थी विया आहिनि जहिड़ो सॻा भाउर। हाणे जेकॾहिं मसलन हिकिड़ो गुज़ारे थो वञे त उन जी जेका मीरास आहे, उन जो जेको विरसो आहे उहो ॿिए खे मिलंदो। पर इहो जेको हुकुम हो उहो हमेशह जॾहिं कोन हो, कुझु अरसे खां पोइ इहो तॾहिं हो जॾहिं जेको तो मक्कतुल मुकरमा फ़तह कोन थियो। लेकिन जेॾी महिल मक्कतुल मुकरमा फ़तह थी वियो
ऐं हू जेके मक्कतुल मुकरमा में हुआ उहे बि सभु मुस्लमान थी विया। हाणे हिननि जा जेके रिश्तेदार आहिनि उहे उन्हनि खे मिली विया, उहे बि मुस्लमान थी विया। ऐं फुतूहात थियूं। फुतूहात में जेको आहे मसलन ख़ैबर जी फतह थी। ख़ैबर जे फतह सां तमामु घणियूं ज़मीनूं, तमामु वॾा वॾा बाग़ खजूर जा, उहे मुसलमाननि खे गनीमत में मिलिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे उन्हनि मुहाजिरनि में तक़सीम कया। अंसार खे कुझु कोन ॾिनो, मुहाजिरनि में तक़सीम कया। ऐं मुहाजिरनि अंसार चयो त साईं जेको असां पहिरीं हिननि खे ॾेई चुका आहियूं इहो बि हिननि जो, ऐं हाणे जेको मिले पियो माल, नओं ॿियो माल अचे उहो बि तव्हां भले हिननि में तक़सीम करियो, असांखे कुझु कोन कयो। पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, जेको तव्हां वरितो उहो हिननि वापसि था कनि, हिननि खे जेको आउं ॾियां थो। बहरहाल पोइ उन वक़्तु इहो हुकुम आयो त हाणे हू जेको मीरास वारो हुकुम हो उहो ख़तमु थियो। हाणे नसबी जेके रिश्तेदार आहिनि उन्हनि में विरसो हलंदो, बाक़ी हीउ जेको मुआख़ात हुई इहो विरासत में इहो रिश्तो कोन हलंदो। उन में अल्लाह ताला फरमाए व उलुल अरहाम, रिश्तेदार जेके आहिनि उहे बाज़ कुझु खां बहितर आहिनि या वेझा आहिनि अल्लाह जे किताब में मोमिननि खां ऐं मुहाजिरनि खां। मतिलबु त अंसार जो हाणे पाण में जेको आहे ये जेके रिश्ता पहिरीं खां आहिनि उहे जेके मुसलमान आहिनि त उन्हनि खे जेको आहे सो मीरास मिलंदी ऐं पाण में हिक ॿिए जा वारिस थींदा, पर उन्हनि जा मुहाजिर वारिस कोन थींदा। अहिड़े तरीक़े सां मुहाजिर जेकॾहिं को गुज़ारे थो वञे त उन जो को रिश्तेदार जेकॾहिं मुसलमान थी वियो आहे त उन खे विरासत मिलंदी, पर उन अंसारी खे कान मिलंदी। इल्ला अन तफ़अलू इला औलियाकुम मारूफ़ा, मगर इहो त तव्हां पंहिंजनि दोस्तनि सां कुझु भलाई करियो। ठीकु आहे, तव्हांजो पहिरीं सां ताल्लुक़ आहे उन्हनि सां, कुझु न कुझु भलाई करे छॾियो, एहसान करियो, कुझु ॾियो, हदियो ॾियो, तोहफ़ो ॾियो, उहा पंहिंजी जाइ ते आहे। बाक़ी बाक़ाइदे जेके मीरास जो उहो हुकुम हो उहो हाणे कोन्हे। कान ज़ालिक फिल किताब मस्तूरा, इहो लिखियलु हो किताब में, माना अल्लाह पाक वटि पहिरीं खां तय हो त हीउ जेको हुकुम ॾिनो पिया मुहाजिर खे अंसार खे पाण में जेको तो भाव करे ऐं हिननि जा जेको विरसो बि हिननि जे विच में विरासत बि जारी करियूं पिया, इहो हमेशह कोन रहंदो, हिकिड़े वक़्त ताईं रहंदो। उहो वक़्तु तव्हांखे अल्लाह ताला कोन ॿुधायो त हेतिरे वक़्त ताईं, पर जॾहिं उहो वक़्तु आयो त अल्लाह रब्बुल आलमीन उहो हुकुम ॾेई छॾियो त हिन वक़्त ताईं इहो हुकुम हो, उन खां पोइ इहो कोन्हे। ॻाल्हि ॾियां थी, पर हिन में हिकिड़ी शइ आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में फरमायो वियो त ईमान वारनि खे सभिनी खां वधीक, माना पंहिंजे जाननि खां बि वधीक ताल्लुक़ कंहिंसां आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿियो वॾी ॻाल्हि इहा त उन्हनि जूं जेके घर वारियूं आहिनि उहे मोमिननि जूं मावरूं आहिनि, उन्हनि जो एहतराम ऐं उन्हनि जी इज़त, उन्हनि जी तौक़ीर, इहा मोमिननि जे लाइ ज़रूरी आहे। हाणे हिते शौक़ु पैदा थिए थो त साईं असांखे यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके अहले बैत आहिनि, आले रसूल आहिनि, उन आले रसूल ऐं अहले बैत रसूल उन्हनि जी कुझु असांखे बि ख़बर पए, मालूमात थिए, भई असांजूं मावरूं आहिनि, असांखे पंहिंजे मावरनि जी त ख़बर हुजे, उनजी तफ़सील जी ख़बर हुजे। पोएं दफ़े मूं सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम जा मुख़्तसर फ़ज़ाइल बयानु कया, उन में बि हिकिड़ी आयत हुई क़ुरान पाक जी सूरह फतह जी। अॼु इरादो हो त आउं अहले बैत ते कुझु ॻाल्हायां। अहले बैत असल में अहल चइबो आहे वारा, बैत चइबो आहे घर खे। अहले बैत माना घर वारा, अरबी लफ़्ज़ आहे अहले बैत। ऐं आल बि चइबो आहे घर वारनि खे। आल जो लफ़्ज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन व आले मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। आल जेको आहे ओ ऐं अहल इहो ॿई हिकिड़े माना में, पर अहल जो लफ़्ज़ जेको आहे उहो यानी
वॾे इज़त वारे जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे ऐं आम माण्हू जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे। पर आल जो जेको लफ़्ज़ आहे उहो वॾे इज़त वारे जे लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं मामूली इंसान जे लाइ आल जो लफ़्ज़ इस्तेमालु कोन थींदो आहे, बल्कि उन जे लाइ अहल जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे। माना अहल आम आहे, ॿिन्ही जे लाइ इस्तेमालु थी सघे थो, पर आल जो लफ़्ज़ जेको आहे उहो ख़ासि आहे, उहो सिर्फ़ु वॾी इज़त वारे, भले दुनियावी इज़त जे एतबार सां हुजे या दीनी इज़त जे एतबार सां हुजे, कंहिं बि एतबार सां इज़त वारो जेको हूंदो उन जे लाइ आल जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो ऐं हुन जे लाइ अहल जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो, आल जो लफ़्ज़। त अहल जेको आहे सो इज़त वारे जे लाइ बि अची सघे थो ऐं जेको थो आम माण्हू जे लाइ बि अची सघे थो, पर आल जो लफ़्ज़ सिर्फ़ु जेको थो इज़त वारे जे लाइ। त आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, घर वारनि में सभिनी खां पहिरीं घर वारी ईंदी आहे। हिकिड़े माण्हूअ खां तव्हां पुछो, हिकिड़ो माण्हू चए थो साईं मुंहिंजा घर वारा या मुंहिंजी घर वारी। भई औलाद जेको आहे, औलाद खां पहिरीं त जेको त इंसान जी घर वारी थींदी आहे। ऐं क़ुरान पाक में बि यानी आल ऐं अहले बैत जो इतलाक़ जेको आहे उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि ते थियो आहे। क़ुरान पाक में हाणे हीअ जेके शुरू सूर अहज़ाब आहे, वॾो सिलसिलो हले पियो अॻियां ताईं। उन में 22 सिपारे में इन सिलसिले में हलंदे हलंदे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यानी घर वारनि जे ज़िक्र हलंदे हलंदे अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो अहल जो लफ़्ज़ इस्तेमालु फरमायो, या अहलल बैत, ऐं घर वारो। त ख़बर पई त क़ुरान जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि खे आल चए पियो। अलबत्ता इन में हिकिड़ी हदीस अचे थी मुस्लिम शरीफ़ में, उन में आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, इमाम हसन रज़ी अल्लाह ताला ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला, इन्हनि सभिनी खे हिकिड़ी चादर मथां विधी इन्हनि जे, ऐं पाण दुआ घुरी त या अल्लाह ही मुंहिंजा अहले बैत। त हदीस मां इहो साबित थिए थो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहले बैत आहिनि। उन में हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको यानी नाठी थियो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उहो बची वियो। ऐं हज़रत फ़ातिमतुज़ ज़हरा जेका न्याणी आहे। पर क़ुरान हाणे ॿिन्ही खे मिलाइजे थो, त माना क़ुरान त अहले बैत घर वारनि खे चयो, ऐं हदीस में जेको आहे सो इहो आहे त हीउ जेको ख़ानदान आहे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं उन्हनि जो जेको औलाद आहिनि उहो सभु अहले बैत। इन खे इतरत बि चइबो आहे, औलाद इतरत। इन में सभिनी खां पहिरीं घर वारियूं। त घर वारनि जी तफ़सील इहा आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सभिनी खां अच्छा मुहद्दिसीन जेके आहिनि, मुहद्दिसीन ऐं मुअर्रिख़ीन यानी तारीख़ वारा, उन्हनि सभिनी जो इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 11 घर वारियूं, 11 हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं हुयूं। ऐं इन ॻाल्हि ते बि इत्तिफ़ाक़ आहे त सभिनी खां पहिरीं जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन निकाह फरमायो, यानी 11 औरतुनि सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह मुबारक थियो आहे, 11 औरतुनि सां। ऐं उन में सभिनी खां पहिरीं हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन्हनि सां पाण निकाह फरमायो। ऐं हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा यानी मक्कतुल मुकर्रमा जी तमामु मालदार तरीन औरतुनि मां हुई, तमामु मालदार हुई। ऐं हज़रत बीबी साहिबा जी उमिरि जेॾी महिल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां उन्हनि जो निकाह थियो त हज़रत बीबी साहिबा जी उमिरि हुई 40 साल ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि हुई 25 साल। ऐं हज़रत बीबी साहिबा 2 ख़ावंदनि खां बेवा हुई। पहिरीं उन्हनि जो मङणो थियो हो, तजवीज़ थी हुई निकाह जी,
वरक़ा बिन नौफल सां, वरक़ा बिन नौफल सां थी, पर सिर्फ़ु ईअं सम्झो त सिर्फ़ु निस्बत थी, मंगणो थियो पर शादी कान थी। उन खां पोइ वरी हिकिड़े ॿिए शख़्स सां निकाह थियो, उन जो ज़हन मां नालो निकिरी वियो। बहरहाल उन मां हिकिड़ो पुटु, हिकिड़ी न्याणी जंहिंजो नालो हिंद हो, उहा थी। उहा जेका औरत हुई हिंद, उहा वॾी थी, उन इस्लाम जो ज़मानो बि पातो ऐं मुसलमान बि थी। वरी ॿियो निकाह थियो पाण रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो ही मुड़ुसु गुज़ारे वियो। उन खां पोइ वरी ॿिए मुड़ुस सां निकाह थियो, उन जो नालो हो अबू हाला, कुनियत अबू हाला। इन मां हुननि खे औलाद थियो, हिकिड़ी यानी हिकिड़ो हिंद ऐं हिकिड़ी हाला। बाज़ अक्सर हज़रात चवंदा त इहे ॿई पुट हुआ, हिंद बि पुटु हो, हाला इहो पुटु हो। ऐं के वरी चवंदा त न हिंद पुटु हो ऐं हाला जेका हुई न उहा न्याणी हुई। बहरहाल पोइ जॾहिं अबू हाला जी वफ़ात थी त पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां बीबी साहिबा जो निकाह थियो। मशहूरु किस्सो आहे त भई बीबी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि तिजारत फ़रमाईंदा हुआ ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके अख़लाक़ मुबारक हुआ उहे तमामु ज़ाहिर सभिनी नबियनि जा सरदार आहिनि। नबी जेका हूंदा आहिनि उहे पंहिंजी यानी नबूअत खां पहिरीं आला दर्जे जा वली हूंदा आहिनि। हर नबी पंहिंजे नबूअत मिलण खां पहिरीं आला दर्जे जो वली हूंदो, त उन्हनि जा वॾा बहितरीन अख़लाक हुआ। उहे अख़लाक उन्हनि जी ख़बर पई हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। उहे हेॾनि एॾनि वॾनि अख़लाक जो मालिक हिकिड़ो शख़्स पाण चयो त जेको तो उन्हनि खे पेशकश कई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त तव्हां जेकॾहिं मुज़ारबत ते मुंहिंजे माल में तिजारत करियो त आउं तव्हांखे पंहिंजो माल ॾियां, तव्हां तिजारत करियो। मुज़ारबत इन खे चइबो आहे त पैसा ऐं माल हिकिड़े जो, महिनत ॿिए जी, ऐं नफ़ो जेको आहे उहो पाण में तय कंदा। मसइला आउं चवां त भई आउं तव्हांखे जेको तो 50 लख रुपया ॾियां थो। हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको तिजारत में माहिर आहे पर उन वटि पैसो कोन्हे। ॿियो माण्हू आहे जंहिं वटि जेको आहे सो पैसो त आहे पर हू पाण तिजारत नथो करे सघे, हुन वटि वक़्तु कोन्हे या हुनखे जेको तो हुनरु कोन्हे तिजारत जो। हाणे ॿई मिलनि था, हिकिड़ो तो चए त भई आउं पैसा थो ॾियां ऐं तूं जेको आहे सो मुंहिंजनि पैसनि ते तिजारत कर ऐं नफ़ो जेको थींदो उहो हीअं तक़सीम कंदासीं, अधो अधु तक़सीम कंदासीं, या 2 हिसा नफ़ो आउं खणंदुसि, हिकिड़ो हिसो तोखे ॾींदुसि। इन खे चइबो आहे मुज़ारबत। हीअ अञा ताईं बि इस्लाम में आहे, उन ज़माने में हो। पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि पैसो कोन हो त पाण फरमाया ठीकु आहे, आउं तयारु आहियां। त हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जो पैसो खणी ऐं पाण शाम तशरीफ़ फरमा थियो। हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजो हिकिड़ो ग़ुलाम जेको उहो बि हिननि सां गॾे छॾियो ऐं उनखे चयईं त हीउ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जा हालात तूं गौर सां ॾिसजांइ ऐं सभु ॻाल्हियूं नोट कजांइ, सभु ॻाल्हियूं जेको तो महफ़ूज़ कजांइ, मूंखे अची ॿुधाइजांइ। अल्लाह जो शान हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह जी अजीब मदद हुई। निट उस हूंदी हुई, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलंदा हुआ त मथां ककर जो टुकड़ो अची वेंदो हो जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे छांव कंदो। इहो सॼो हुन पे ॾिठो। अहिड़े तरीक़े सां जेका तिजारत थी सच ॻाल्हाईंदा, जेका ॻाल्हि आहे जेकॾहिं को ऐब आहे शइ में त उहो साफ़ ॿुधाईंदा त भई हीअ ऐब। ऐं अहिड़नि अख़लाक सां अहिड़नि सुठे तरीक़े सां तिजारत थी, वरी उन में एॾो फ़ाइदो थियो जो हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा हैरान थी वई त हेॾो फ़ाइदो। वापसि अची ॿुधायो सॼो लिकाउ त हीअ थियो, हीअ थियो, हीअ थियो। हज़रत बीबी साहब फ़ौरन जेको आहे सो
चयो त जेको तो यानी आउं निकाह करण थी चाहियां। हालांकि इन खां पहिरीं हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला जो रिश्तो कई मालदार कई जेको तो यानी वॾा वॾनि ख़ानदाननि जो रिश्तो अची चुको, पर पाण चयो त न बसि। पर हिते जेॾी महिल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अख़लाक, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सिफ़ात जेॾी महिल हज़रत बीबी साहिबा ॿुधियूं त पाण पैगाम ॾिनो तव्हां निकाह करण थी चाहियो। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू तालिब जेको निकाह पढ़ियो ऐं निकाह थी वियो ऐं रुख़सती थी। इन में हज़रत बीबी साहिबा सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तमामु घणी मोहब्बत हुई ऐं हज़रत बीबी साहिबा पंहिंजो सॼो माल जेको आहे उहो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुर्बान करे ॾिनो। क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन सूरह वज़्ज़ुहा में फरमायो ववजदक आइलन फअगना, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे रब तव्हांखे तंग दस्त ॾिठो, पोइ तव्हांखे छा ॾिनई, तव्हांखे अल्लाह गनी करे छॾियो, यानी माले ख़दीजा सां हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा सां निकाह कराए ऐं हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा जे दिलि में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾी मोहब्बत हुई जो सॼो माल हज़रत बीबी साहिबा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लुटाए छॾियो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हज़रत बीबी साहिबा सां ॾाढी मोहब्बत हुई, तमामु घणी मोहब्बत हुई ऐं हज़रत बीबी साहिबा जा वॾा फ़ज़ाइल अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे जेको तो ख़ुशख़बरी ॾिनी ऐं उन्हनि जा वॾा फ़ज़ाइल। औरतुनि में सभिनी खां पहिरीं इस्लाम क़बूल करण वारी हज़रत बीबी साहिबा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल पहिरीं वही नाज़िल थी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो ख़ौफ़ तारी हो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ॾकूणी तारी हुई। वही पहिरीं आई, बुखार चढ़ी वियो, बुखार थी वियो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सॼो जिस्म गरम थी वियो ऐं पघर में। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया ऐं बीबी साहिबा जे घर ऐं पाण फरमाए त दस्सिरूनी मूंखे जेको तो कंबल विझो, मुंहिंजे मथां कंबल विझो, मूंखे सी वियो पए, सुम्ही रहिया। पोइ पाण हज़रत बीबी साहिबा पाण खे ॾाढी तसल्ली ॾिनी त तव्हां ईअं सम्झो त तव्हां कॾहिं बि ख़ौफ़ न करियो, तव्हां जेको आहे से रिश्तेदारियूं जोड़ियो था, तव्हां जेको तो ग़रीबनि मिस्कीननि जी मदद करियो था, तव्हां माण्हुनि जा हॾ ॾोकी थियो था, तव्हांजा अहिड़ा अख़लाक आहिनि, तव्हांजा अहिड़ा अख़लाक आहिनि, अहिड़ो शख़्स कॾहिं बि नाकाम कोन थो थी सघे, अहिड़ो शख़्स कॾहिं बि जेको तो हलाक कोन थो थी सघे, तव्हांखे अल्लाह रब्बुल आलमीन वॾो दर्जो अता फ़रमाईंदो। एॾी तसल्ली ॾिनी जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि मुबारक खे तसल्ली ॾाढी अची वई। वॾा फ़ज़ाइल आहिनि हज़रत बीबी साहिबा जा। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको बि औलाद थियो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको बि औलाद थियो उहो हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मां थियो, सवाइ हिकिड़े पुट जे। हिकिड़ो पुटु हो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उनजो नालो इब्राहिम। उहो हज़रत मारिया क़िब्तिया जेका लोंडी हुई उन मां थियो, पर उन खां अलावा बाक़ी चारई न्याणियूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं, हज़रत ज़ैनब, हज़रत रुक़ैया, हज़रत उम्मे कुलसूम, हज़रत फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, चारई न्याणियूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। अहिड़े तरीक़े सां ताहिर, क़ासिम, इहे जेके ताहिर, मुतहिर, क़ासिम वग़ैरह जेके यानी फ़र्ज़ंद थिया, इहे बि हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मां थिया। पर जेको आहे सो यानी हिकिड़ो छोकिरो, हिकिड़ो पुटु पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿी हिकिड़ी औरत मां थियो। त हीअ जेका हुई हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि 25 साल रही, यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में 25 साल रही ऐं 25 सालनि खां पोइ हुनजी वफ़ात थी, यानी 10वीं नबवी में, नबूअत जे 10 साल में, रमज़ान मुबारक में नबूअत जे 10 साल में हज़रत बीबी साहिबा जी वफ़ात थी 65 सालनि जे उमिरि में। छो त 40 सालनि जी उमिरि में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निकाह में आई ऐं 25 साल जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे हुननि गुज़ारिया। 25 सालनि खां पोइ यानी जेॾी महिल हुननि जी उमिरि 65 वरिया थी त ओॾी महिल हुननि जी वफ़ात थी। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेसि ताईं हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा
हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में हुयूं तेसि ताईं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी कंहिं घर वारीअ सां निकाह कोन कयो। जेॾी महिल हिननि जी वफ़ात थी त हिननि खे दफ़न करण जे लाइ हिननि खे गुस्ल ॾिनो वियो, हिननि खे जेको दो कफ़न पहिरायो पाण सल्लल्लाहु ऐं पोइ पाण ई क़बर में लथा। नमाज़ जनाज़ा ओसि ताईं अञा आई कान हुई, नमाज़ जनाज़ा जो हुकुम कोन आयो। उन करे हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा जी नमाज़ जनाज़ा कान थी, छो त अञा हुकुम ई कोन आयो अल्लाह जो त भई मुसलमान पंहिंजे मुर्दनि ते जनाज़ो पढ़नि, अञा हुकुम कोन आयो 10 नबवी ताईं। उन करे नमाज़ जनाज़ा उन्हनि जी कान थी, पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उन्हनि खे पंहिंजे हथनि मुबारकनि सां जेको आहे क़बर में लाथो। ऐं पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी उन ई साल 10 नबवी ऐं हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा जे वफ़ात खां चंद ॾींहंनि खां पोइ पाण निकाह फरमायो ऐं उन में 2 औरतुनि जा नाला आहिनि, 2 अज़वाज मुतहरात आहिनि, 2 असांजूं मोमिननि जूं माऊं आहिनि। हिकिड़ी हज़रत अम्मी आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा ऐं ॿी हज़रत सौदा बिन्ते ज़मआ रज़ी अल्लाह तआला अन्हा। इन्हनि में केरु पहिरीं इन में इख़्तिलाफ़ आहे। के चवनि था त हज़रत बीबी आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा सां जेको हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह थियो आहे उहो पहिरीं थियो आहे। के चवनि था त न, हज़रत सौदा बिन्ते ज़मआ रज़ी अल्लाह तआला अन्हा सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह पहिरीं थियो आहे। लेकिन रुख़सती जेका आहे निकाह में इख़्तिलाफ़ आहे, पर रुख़सती जेका आहे उहा सभिनी खां पहिरीं हज़रत सौदा रज़ी अल्लाह तआला अन्हा जी थी आहे। अम्मी आयशा रज़ी अल्लाह तआला जी रुख़सती बाद में थी। त हीअ हज़रत सौदा जेका हुई उहा बि जेका आहे उहा बि हिकिड़े ख़ावंद खां जेका आहे उहा बेवा हुई। हिननि जो निकाह थियो पंहिंजे सौट सां, हज़रत बीबी सौदा बिन्ते ज़मआ रज़ी अल्लाह तआला अन्हा, इन्हनि जो पंहिंजे सौट सां निकाह थियो ऐं पोइ हिननि हिजरत कई हबशा जी। 2 ज़ाल मुड़ुसनि हबशा जी हिजरत कई, मुल्क हबशा। हिकिड़ी मदीना जी हिजरत थी आहे, उहा बाद में थी आहे, उन खां पहिरीं हबशा जी हिजरत थी आहे ऐं उन में बि कई हज़रात हबशा जी हिजरत कई आहे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजी घरवारी हज़रत रुक़ैया रज़ी अल्लाह तआला अन्हा जेका हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी हुई उन सां गॾु हिजरत कई है। बहरहाल उन जो किस्सो इंशाअल्लाह अॻियां ईंदो। त हुज़ूर पाक यानी उते पहुची करे जॾहिं उते पहुता त उते हबशा जे क़याम में, हबशा जे दौरान क़याम में उते इन्हनि जो मुड़ुसु गुज़ारे वियो, हज़रत सौदा जो मुड़ुसु गुज़ारे वियो। उन खां पोइ वरी वापसि आई त पोइ जेको आहे इन्हनि जो निकाह थियो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं रुख़सती बि थी। ही हज़रत सौदा रज़ी अल्लाह तआला अन्हा जेका आहे उहा जिस्म जी थोरी भारी हुई ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त नमाज़ डिघी पढ़ंदा हुआ, तमामु डिघी नमाज़ हूंदी। पोइ हिकिड़े ॾींहुं हज़रत सौदा रज़ी अल्लाह तआला अन्हा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, राति तव्हां एॾो वॾो सजदो कयो, एॾो वॾो सजदो कयो जो मूंखे ईअं लॻो त मुंहिंजे नक मां नाकेली अची पवंदी, मुंहिंजे नक मां नाकेली न अची पए। माना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ी पे त पोयां हज़रत बीबी ख़दीजा बि बीबी सौदा रज़ी अल्लाह तआला अन्हा उन बि नियत ॿधी पे नमाज़ पढ़ी। त हुननि चयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज़ त तमामु जेको ऐं हीअ वरी जिस्म जी बि भारी हुयूं त उन करे हिननि खे ॾाढी तकलीफ़ ईंदी। पर बहरहाल अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे इहा तौफ़ीक़ ॾिनी। हिकिड़े मौक़े ते अचे थो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खे तलाक ॾियण जो इरादो कयो त हिननि चयो, हज़रत सौदा रज़ी अल्लाह तआला अन्हा चयो त या रसूल अल्लाह, मूंखे ख़ावंद जी ज़रूरत कान्हे, ख़्वाहिश कान्हे त ख़ावंद हुजे, मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी ख़्वाहिश आहे त क़यामत जे ॾींहुं आऊं अव्हांजी घर वारनि मां उथां, मुंहिंजो हशर क़यामत जे ॾींहुं अव्हांजे घर वारनि में थिए, उन करे तव्हां मूंखे तलाक न ॾियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलाक ऐं पोइ इहो चई त आऊं पंहिंजी जेका वारो आहे, पंहिंजो वारो आहे, उहो पंहिंजो वारो हज़रत आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे ॾियां।
चुनाचे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने क़बूल फरमायो। अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 ॾींहं रहंदा हुआ। हिकिड़ो ॾींहुं अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो ऐं ॿियो ॾींहुं जेको तो हज़रत सौदा रज़ी अल्लाह ताला। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ते राज़ी थिया ऐं पाण हुनखे तलाक ॾियण जो जेको इरादो फरमायो उहो ख़तमु फरमाए छॾियो। इहा ॿी घर वारी। अच्छा, इन जी वफ़ात कॾहिं थी? इन जी वफ़ात हिकिड़े कौल जे मुताबिक़ 54 हिजरीअ में, ॿिए कौल जे मुताबिक़ 55 हिजरीअ में, ऐं टे कौल जे मुताबिक़ इन्हनि जी वफ़ात आहे हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे ज़माने ख़िलाफ़त जे आख़िर में। वॾा फ़ज़ाइल इन्हनि जा माशाअल्लाह। ऐं उन खां पोइ आहे अम्मी आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा। अम्मी आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा साहिब जीअं मूं अर्ज़ु कयो त 10 हिजरी जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यानी पहिरीं घर वारी हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला जी वफ़ात थी, कुझु ॾींहंनि खां पोइ पाण हिननि सां निकाह कयो। हकीम जी छोकिरी हकीम जी यानी न्याणी, हकीम हो हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला जो माइट, उन जी न्याणी हुई खौला, उहा औरत हुई। उहा आई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे त तव्हां यानी हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला वफ़ात करे वई, हाणे तव्हां निकाह कोन था करियो? पाण फरमायो कंहिंसां करियो? त हुन चयो त कुंवारी बि आहे ऐं जेका बेवा बि आहे, कुंवारी बि आहे ऐं बेवा बि आहे। पाण फरमायो केरु? त हज़रत खौला चयो त कुंवारी तव्हांजे सभिनी खां वधीक क़रीब तरीन दोस्त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जी न्याणी आयशा रज़ी अल्लाह ताला, ऐं बेवा जेका आहे उहा ज़मा जी न्याणी सौदा। जंहिंसां पाण फरमायो ॻाल्हि करे ॾिस, ॻाल्हि करे ॾिस। हूअ वई हज़रत अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी जेका वालदा हुई, माउ हुई, उन जो नालो उम्मे रुमान। उन उम्मे रुमान खे वञी चई त आउं तव्हांजे लाइ वॾे भाग वारी, वॾे नसीब वारी ॻाल्हि खणी आई आहियां, वॾे भागनि वारी ॻाल्हि तव्हांजे घराणे जे लाइ खणी आई आहियां। चई छा आहे? चई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजी न्याणी जे लाइ रिश्तो कयो हुयो। त उम्मे रुमान चयो त हीअ आयशा त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भाइटी आहे, भाइटीअ सां हुनजो निकाह कीअं थींदो? हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला त हुननि जा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा भाउ आहिनि, त इन भाइटीअ सां निकाह कीअं थींदो? बहरहाल ओॾी महिल हज़रत अबू बकर सिद्दीक़ घर में कोन हुआ। जेॾी महिल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला घर में आया त उम्मे रुमान उन्हनि खे ॻाल्हि कई त साईं हीअ ॻाल्हि, हीअ खौला जेका खौला बिनते हकीम आहे, उहा हीअ ॻाल्हि खणी करे आई हुई। त पाण बि इहा ॻाल्हि कई त हा उहो आयशा त हुननि जी भाइटी आहे, आउं त हुननि जो भाउ आहियां, मुंहिंजी न्याणी आहे, भाइटीअ सां कीअं निकाह थींदो? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अर्ज़ु कयो साईं हीअ ॻाल्हि असां ॿुधूं पिया। पाण फरमायो हा सही आहे, तव्हां मुंहिंजा इस्लामी ऐं रूहानी भाउर आहियो, पर जेको तव्हांजी न्याणीअ सां मुंहिंजो निकाह थी सघे थो, जाइज़ आहे। त होॾां त देरी कान हुई, इन खां वॾी ॻाल्हि कहिड़ी हुननि जे लाइ? पाण ओॾी महिल ई हुननि जो यार सो हींअर ई अचो, हींअर ई अचो, हींअर ई निकाह था पढ़ूं। ओॾी महिल जो ओॾी महिल निकाह थियो। पोइ जेॾी महिल अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो निकाह थियो त अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला जी उमिरि हुई 6 साल, नंढी हुई 6 साल। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 11 न्याणियूं, 11 ज़ालूं अज़वाज मुतहरात पाकीज़ा, उन्हनि सभिनी मां सिर्फ़ु हिकिड़ी अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा आहे, उहा कुंवारी हुई, बाक़ी सभु बेवा हुई। ऐं अरब में मशहूरु हो त शव्वाल जे महीने में निकाह कबो त उहो बेबरकत थींदो, मनहूस थींदो। जीअं असां वटि मशहूरु हूंदो आहे भई सफ़र में निकाह कोन कबो, मुहर्रम में कोन कबो, हिन में कोन कबो, हुन में कोन कबो, हिन में नहूसत थी पवंदी, हिन में हीअं थी पवंदो। इन्हनि में का बि ॻाल्हि कान्हे। मनहूस को ॾींहुं थोरी आहे, को ॾींहुं मनहूस कोन्हे।
को वक़्तु मनहूस कोन्हे। नऊज़ बिल्लाह, इहा सोच रखणी ग़लति आहे। इहा त हिंदुनि मां आई आहे। हिन खे बि मनहूस, हुन खे बि मनहूस, हिन खे बि वहमी सोचूं आहिनि, वहमी सोच। हर ॾींहं ते निकाह थी सघे थो। निकाह जे लाइ को वक़्तु इहो कोन्हे, कंहिं वक़्त जे लाइ इहो कोन मुक़ररु कयो वियो त हिन वक़्त ते निकाह न करियो। भई निकाह जाइज़ ई कोन्हे या तव्हांजे लाइ मनहूस थींदो। ख़ैर, अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाईंदी हुई त यानी उन ज़माने में वरी इहो त शव्वाल में निकाह जेको थींदो उहो मनहूस थींदो। अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, मुंहिंजो निकाह बि शव्वाल में थियो, मुंहिंजी रुख़सती बि निकाह जेको शव्वाल में थी। मूं जहिड़ो बाबरकत निकाह कंहिंजो थींदो जो आऊं अल्लाह जे महबूब, सभिनी रसूलनि जे सरदार, सॼे काइनात खां अफ़ज़ल हस्ती मुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं उनजी आऊं सभिनी घर वारनि मां वधीक महबूब आहियां, सभिनी खां वधीक उन्हनि जी चहीती आहियां, सभिनी खां वधीक उन्हनि जी प्यारी आहियां। मूं जहिड़ो निकाह, मूं जहिड़ो घर जेको तो कंहिंजो घर थींदो। जिन माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त जेको तो शव्वाल में निकाह मनहूस थींदो आहे, उहे अची मुंहिंजो निकाह ॾिसनि, मुंहिंजो घराणो ॾिसनि, मूं जहिड़ियूं बरकतूं, मूं जहिड़ियूं ख़ुशियूं, मूं जहिड़ियूं राहतूं, मूं जहिड़ा भाग कंहिंखे नसीब थींदा। छो जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वाक़ई हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां पोइ ॿिए नंबर ते सभिनी खां वधीक महबत, सभिनी खां वधीक चाहत ऐं सभिनी खां वधीक जेका दिलि हुई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, उहा अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां। सो बहरहाल हिननि जो निकाह थी वियो। अञा रुख़सती कान थी। हीअ मक्कतुल मुकरमा जी ॻाल्हि 10 हिजरी में, छो त 13 साल मक्कतुल मुकरमा में थिया पाण सल्लल्लाहु। 13 सालनि खां पोइ हिजरत थी। जेॾी महिल हिजरत थी वई त पोइ जेको आहे सो यानी हज़रत पहिरीं हिजरीअ में या ॿी हिजरीअ में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, तव्हां पंहिंजी घरवारी आयशा खे छो कोन था पाण वटि घुराए वठो? पाण वटि घुराए वठो। पाण फरमायो त मूं वटि आहे कुझु कोन। ऐं कीअं कजे? पाण फरमाए न, इहा त का ॻाल्हि ई कान्हे, सॼो कुझु इंतज़ाम थी वेंदो। पोइ यानी अल्लाह रब्बुल आलमीन इहो कयो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे घर में ई रुख़सती कराई। पंहिंजे घर में ई जेको आहे अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी रुख़सती कराई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाश्त जे वक़्त ते, यानी ईअं सम्झो त 8 बजे, 8:30, 9 इहो जेको वक़्तु अॼुकल्ह थो थिए सुबुह जो, इन वक़्त ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमाए विया, जेको रुख़सती हुते थी अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर में ई। ऐं बहरहाल त इहे कुझु वाक़ियात मूं अर्ज़ु कया, काफ़ी वक़्तु थिए पियो। इंशा अल्लाह ताला सिलसिलेवार असांजूं जेके माऊं आहिनि, असांजूं रूहानी माऊं, ऐं उन खां पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको औलाद आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद मुबारक, वरी उन औलाद जो औलाद, उन जी इंशा अल्लाह ताला आऊं तफ़सील अर्ज़ु कंदुसि। त इन में जेको आहे छा आहे त असांजे लाइ वॾा सबक़ मिलंदा। इन में असांजे लाइ वॾा सबक़ आहिनि त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो त महबत वधंदी, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां महबत वधंदी, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारनि सां असांजी महबत वधंदी, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औलाद सां। इहो सभु अहले बैत आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर वारियूं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद अहले बैत आहे, ऐं अहले बैत जी महबत ईमान जो हिस्सो आहे। अहले बैत सां महबत ईमान जो हिस्सो आहे। जीअं सहाबा सां महबत ईमान जो हिस्सो आहे, ईअं अहले बैत सां महबत बि सहाबा यानी ईमान जो हिस्सो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे इन्हनि सभिनी सां ख़ुलूस सां महबत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं इन्हनि जूं बरकतूं, इन्हनि जा फ़ुयूज़ात, इन्हनि जा ख़ैरात, इन्हनि जूं भलायूं असां सभिनी खे, असांजे औलाद ऐं असांजे नसुलनि खे, पूरी उम्मत मुस्लिमा खे नसीब फ़रमाए। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। या अल्लाह सभिनी जे गुनाहन खे माफ़ फरमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे गुनाहन खे माफ़ फरमा, असांखे पूरी उम्मत के सच्ची तौबा जी तौफ़ीक़ अता फरमा, असांजी पूरी उम्मत जी ज़ाहिरी बातिनी इस्लाह तरबियत फरमा, बिनी जान जो ख़ुश व राहत नसीब फरमा, बिनी जान जे तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि खां असांजी पूरी उम्मत जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह तमाम सहाबा तमाम अहले बैत की महब्बत नसीब फरमा। या अल्लाह तमाम सहाबा तमाम अहले बैत की महब्बत नसीब फरमा। पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महब्बत में तरक्की अता फरमा। या अल्लाह तमाम पंहिंजनि प्यारनि जी महब्बत नसीब फरमा। या अल्लाह उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह गुनाहनि खां असांजी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह गुनाहनि खां तौबतुन नसूहा नसीब फरमा, सच्ची तौबा नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा। बग़ैर हिसाब बग़ैर अदाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा। बग़ैर हिसाब बग़ैर अदाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा। बग़ैर हिसाब बग़ैर अदाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबी मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबी व बारिक वसल्लम। आमीन। अस्तग़फिर।